शिरोमणि सतगुरु सर्वानंद शिरोमणि सतगुरु सर्वानंद सर्व आनंद करते हैं सर्व आनंद करते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। सतगुरु स्वामी सर्वानंद सतगुरु स्वामी सर्वानंद सर्व आनंद करते हैं सर्व आनंद करते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। नजर कृपा कटाक्ष से नजर कृपा कटाक्ष से शिष्यों के कष्ट हरते हैं। शिष्यों के कष्ट हरते नजर कृपा कटाक्ष से शिष्यों के कष्ट हरते हैं। शिष्यों के कष्ट हरते हैं। हरे राम दया के समझो सागर हैं दया के समझो सागर हैं। दया का हाथ धरते हैं। दया के समझो सागर हैं। दया का हाथ धरते हैं। शिरोमणि सतगुरु सर्वानंद शिरोमणि सतगुरु सर्वानंद सर्व आनंद करते हैं सर्व आनंद करते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शिरोमणि सतगुरु सर्वानंद शिरोमणि संत सर्वानंद। प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम साईं सर्वानंद महाराज जो ॾींहुं जेके 5 ॾींहं मनाइनि पाण ई संत केतिरा अची आशीर्वाद करे विया आहिनि। देवी माता वारो भी ॻाइण वारो अचणो न पर पंहिंजे प्रोग्राम था पर हिन ही प्रोग्राम में अची वियो। पंडित जी कल आयो अॼु वरी संत नागपुर खां खट्टावारी दरबार जा संत आया आहिनि। बाक़ी तो सभई संत तव्हांजे साम्हूं पर साईं सर्वानंद महाराजन की कृपा ईअं चइबो आहे भई संतन जी कृपा कहिड़ी आहे।
हिकिड़ो असांजो संत हो वरी सवले नमूने सम्झाईंदो भाई संतनि जी कृपा गुरूअ जी कृपा या भॻवान जी कृपा थिए। पोइ चईं भॻवान जी कृपा ते त हिकिड़ो संत मिले न त वरी ॿ संत मिलनि न त वरी 3 संत मिलनि न त 4 संत मिलनि न त टोलो मिले। वरी ईअं सम्झाईंदो कोई विश्वास हिसाब। पर इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो वरी संत हूंदो साईं शांति प्रकाश महाराजनि ईअं ॿुधाईंदा चई अॼु मूंखे ₹1,00,000 फ़ाइदो थियो आहे। हाणे जॾहिं उहे चवंदा न तॾहिं लख जी ॾाढी घणी क़ीमत हुई। हींअर करोड़ जी बि ओतिरी न आहे। खणी मां चवां भई मूंखे अॼु 5 करोड़ मिलिया, अॼु 7 करोड़ मिलिया, अॼु 10 करोड़ नुक़सानु थियो, ईअं चइजे त चई तव्हांखे एॾा पैसा किथां कीअं थो छा वापारु तव्हांजो हलंदो आहे छा? चई न हिकु संत मिले माना 1 करोड़ मिलियो। अॼु जे हिसाब सां अॻे तव्हां लख सम्झो जेकी बि सम्झो। पर भई संत मिलण जहिड़ो दुनिया में सुख ॿियो न थींदो आहे। उमा संत मिलन संत समन लाभ कुझु आहिनि। साध संगत संत मिले इन जहिड़ो दुनिया में कोई फ़ाइदो न आहे। दुनिया में सभु कुझु मिलंदो आहे पर असां संत महात्माऊं भॻवान जा प्यारा इहे ॾुखिया मिलंदा आहिनि। ऐं संतनि जी वरी आसीस आहे साईं सर्वानंद महाराजनि पंहिंजी अहिड़ी कृपा कंदा आहियूं हाली निहारींदा हा न सहज स्वभाव सां त ॼण भई माण्हू जो दुख दूरि थी वेंदो। इहा मूर्ति जेका ठहियलु आहे ईअं वेठा आहिनि सहज स्वभाव वेठा आहिनि। उहो कोई भई हीअं खड़ो थी करे वेही हुजे न उहो न। ठाहिण वारे चए त मां अहिड़ी थो ठाहियां मूर्ति सहज स्वभाव वारी। ऐं उहो ठाहींदो बि कीअं आहे भई बिना ॾिठे मूर्ति ठाहे वञे। जेको जंहिं लकड़ी 7 में ठाराईसीं 7 7 7 ते अॼु 4 साल मूर्तीअ खे थिया आहिनि। हीअ मूर्ति तव्हांजे साम्हूं आहे। हूअं होॾां रखी हूंदी आहे कॾहिं की हिते रखी हूंदी आहे पहिरीं ॿाहिरि पई हुई। पर मूर्ति खे सहज स्वभाव ठहियलु आहे। भई हिन में सहज साईं वेठा आहिनि। हिन में कोई भई ॾेखाव जी काई ॿी ॻाल्हि काई कढण जी फोटो ईअं न। भई कीअं सहज स्वभाव सादो माण्हू वेठो हूंदो आहे। कंहिंजो भई शिकिल स्वरूप ईंदो आहे जेको चहिरो आहे इहो ई सहज स्वभाव हूंदो आहे सरल स्वभाव हूंदो आहे। ऐं चहिरे में ई सरलता ईअं कीअं थींदी आहे इहा ख़बर न ॾिसण वारे खे ख़बर हूंदी आहे न। कंहिंजे निहारण में अखियुनि में ॾिसण में सरलता हूंदी आहे सहज स्वभाव ॾिसबो आहे। को वरी साईं घूरे कीअं अलॻि अलॻि तरीक़े सां थींदो आहे। पर सहजता इहा दुनिया में सुठी ॻाल्हि आहे ऐं ॾुखे में ॾुखी ॻाल्हि आहे। छा चए भई तव्हां सहज स्वभाव थी वञो। इन में जेकर चइजे चवणु सवलो पर थियणु ॾाढो ॾुखियो आहे। पर भई साईं जन सरल स्वभाव हूंदा हुआ। दया के समझो सागर हैं दया का हाथ कर धरते हैं। सभिनी ते दया जी अहिड़ी नज़र कंदा हुआ नज़र सां निहाल करे छॾंदा। ॿियो साईं जन जी कहिड़ी ॻाल्हि हूंदा हुई सदाईं नाम जपींदा हुआ। शुभ कर्म जो रस्तो कोई न कोई कीअं न कीअं मिड़े उन पासे जीवन खे लॻाए छॾींदा। ॿुधाईंदा सदा शुभ कर्मों के साधन सदा शुभ कर्मों के साधन शिक्षा मन से उचरते हैं। शिक्षा मन से उचरते हैं राम। सदा शुभ कर्मों के साधन शिक्षा मन से उचरते हैं। शिक्षा मन से उचरते हैं। सदा सतनाम साक्षी को जपे सो भव से करते हैं। सदा सतनाम साक्षी जो जपे सो भव से करते हैं। शिरोमणि संत सर्वानंद शिरोमणि संत सर्वानंद सर्व आनंद करते हैं। सर्व आनंद करते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते
काशीअ में जेको मरंदो आहे सो मुक्त थींदो आहे। पोइ शंकर चई कीअं मुक्त थींदो आहे? चई शंकर भॻवानु हुनखे पार कंदो आहे न। अच्छा, शंकर भॻवानु कीअं पार कंदो आहे? जेको त उन खां ई पुछिणो पए भई तूं कीअं पार कंदई। पुछनि शंकर भॻवान खां त काशीअ में जेको मरे उनखे पार कीअं कंदो? चई त उहो त सवली ॻाल्हि आहे न, आऊं उनजे कन में जेको माण्हू मरंदो आहे उन कन में राम चवंदो आहियां त मुक्त थी वेंदो आहे न, आऊं थोरी मथो खपाईंदो आहियां। साईं सर्वानंद महाराज के सदा शुभ कर्मों के साधन सिक्ख्या मन से उचरते हैं, सदा सतनाम साखी जो जपे सो भव से तरते हैं। संसार में पार साईं तारींदा, पर कीअं तारींदा? जेको सतनाम साखी चवंदो। सतनाम साखी राम सिया राम जय जय राम। 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 सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी जो सत्य
सतनाम साखी और जाप जपाईंदा हर कंहिंखे आनंद थी वेंदो। सॼी चौपाई या पूरी ब्रह्मदर्शनी दशपदियूं 4-5 ईअं आहिनि, ईअं बि चई सघिबो आहे, प्रेम सां चओ श्री राम। हाणे साईं जन कीअं तारींदा, को संसार में तारण जे वास्ते जे समुंड में तारण वास्ते मल्हाव हूंदो आहे, केवट हूंदो आहे, त सतगुरु उहे ई केवट आहिनि। केवट हैं संत सारे जिन्होंने करोड़ तारे, जिन करोड़नि खे तारे छॾियो। साईं जन में कीअं हूंदा हुआ, यही भव सिंध में मल्ला भुजा कर पकड़ते हैं, भुजा कर पकड़ते हैं। यही भव सिंध में मल्हा भुजा कर पकड़ते, भुजा कर पकड़ते। हरे राम हरे राम। लाला नारायण जो समझे वो जन में नाही मरते हैं। लाला नारायण जो समझे वो जन में नाही मरते हैं। शिरोमणि संत सर्वानंद, शिरोमणि सतगुरु सर्वानंद, सर्व आनंद करते हैं। सर्वानंद करते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शरण जो भक्त आते हैं उन्हीं के भाग्य भरते हैं। शिरोमणि संत सर्वानंद, शिरोमणि सतगुरु सर्वानंद। सभई चो सतनाम साखी। सतनाम साखी।